इम्यूनाइजेशन वीक के हवाले से डिप्टी कमिश्नर मलिर इरफान सलाम जे बदस्त मुबारक मुराद मेमन कोट हॉस्पिटल में इतने बाक़ायदे इब्तिदाई तकरीब थी जैमें DC साहब नंढड़नि ॿारनि खे 12 महलिक ख़तरनाक बीमारी के ख़िलाफ़ हिफ़ाज़ती टीका लगाए करे इन मुहिम जो इन वीक जो इब्तिदा कयो। सो इंशाअल्लाह ताला डिस्ट्रिक्ट मलिर पहिरीं भी 12 ख़तरनाक बीमारी के हवाले से असां वटि हिते डिस्ट्रिक्ट मलिर में जो भी ह्यूमन रिसोर्स आहे, ख़ासि तौर जेके असांजूं पोलियो वर्कर आहिनि, वैक्सीनेटर आहिनि, लेडी हेल्थ वर्कर आहिनि, उते जेको भी असांजो डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिस जो ह्यूमन रिसोर्स आहे उन्हनि जी अंतक महिनत जदोजहद सां डिस्ट्रिक्ट मलिर अल्हम्दुलिल्लाह पोलियो सां गॾोगॾु ॿियूं जेके ख़तरनाक बीमारियूं आहिनि, महलिक बीमारियूं आहिनि, उन्हनि खां ख़ासि ख़ुसूसी तौर डिस्ट्रिक्ट मलिर पाक आहे। तो इंशाअल्लाह ताला हिन दफ़े भी पूरी दुनिया सां गॾिजी करे असां वर्ल्ड इम्यूनाइजेशन डे जे वीक जो इब्तिदा कयो आहे। बाक़ी जेके भी 2 सालनि खां नंढा जेके ॿार आहिनि उन्हनि खे 12 महलिक ख़तरनाक बीमारियुनि जा घर घर वञी हिफ़ाज़ती टीका लगाए करे उन्हनि महलिक बीमारियुनि खां पूरे डिस्ट्रिक्ट मलिर के पाक कंदासीं। हिकु दफ़ो वरी जेके नंढा ख़ुसूसी तौर जेको असांजो टारगेट आहे उहो पैदाइश खां वठी 23 महीननि ताईं 2 सालनि खां घटि 23 महीननि ताईं जेके ॿार आहिनि उहे असांजे टारगेट आहिनि। उहो पहिरीं बि जेको असां हिते जेको उन्हनि ॿारनि खे मां ऐं ॿार खे हिफ़ाज़ती टीका लॻाए करे उन्हनि ख़तरनाक बीमारियुनि खां महफ़ूज़ रखियो आहे। हिन दफ़े बि जेको असां हिन घर घर वञी जेको उन्हनि खे ख़तरनाक बीमारियुनि जा टुका लॻाए करे असां पंहिंजो जेको ह्यूमन रिसोर्स आहे हिते जेके सिविल सोसाइटी आहे, उलमाए कराम आहिनि, मीडिया जा दोस्त आहिनि, उन सभिनी सां गॾिजी करे हिते असां पहिरीं जेको अॼु उन ओपनिंग सेरेमनी कई आहे। इंशाअल्लाह ताला 2021 में असां डिस्ट्रिक्ट मलिर के मुख़्तलिफ़ ख़तरनाक बीमारी खां जेको पाक रखियो आहे। इंशाअल्लाह ताला आईंदा भी असां पंहिंजे डिस्ट्रिक्ट मलिर के हिन में असांजे DHO मलिर ऐं DC मलिर जी तमामु वॾियूं काविशूं आहिनि। उन सां गॾु असांजो जेको स्टाफ आहे ऐं हिकु दफ़ो वरी मीडिया अवामी प्रेस क्लब जो तहे दिलि सां शुक्रगुज़ार आहियां जेके असांजे पूरे हिन मुहिम में हर वक़्तु शाहनवाज़ शान आहिनि, उन्हनि जो बि असां सां वॾो सहकार आहे। वॾी महिरबानी।